सफ़र में मुंहिंजो साथ ॾींदी आहे। धोखो पाण मुखां धोखो खाई वेंदो आहे। उहा ॻाल्हि त सही आहे, पर ज़िंदगीअ में सुकून बि त ज़रूरी आहे। मैं कमिंग सर? हेलो जमाल। हाँ जनाब, जमाल थो ॻाल्हायां, अवां जो ख़ादिम। वेल डन, आई अप्रिशिएट। मिस्टर जमाल, उन बिज़नेस लेडी जो नालो छा आहे? छा थी करे? वेल डन। चांहि ठीकु रहंदी। ओके। तव्हां केॾां? चांहि ठाहिण। तव्हां मूंखे ॿुधायो न हुयो, मां त परेशान थी वई हुयसि। सॉरी सॉरी। शहनाज पिलानिस हूंदियूं आहिनि। छा ॻाल्हि आहे शहनाज, अॼु ॾाढी ख़ुशि पई ॾिसण में अचे। अॼु त मां ॾाढी ख़ुशि आहियां। शायदि इन ख़ुशी जो सबबु एजाज साहब सां मुलाक़ात त नाहे? कुछ। हाँ, हिक ई मुलाक़ात में हुन कहिड़ो जादू करे छॾियो आहे तव्हां ते जनाब? जादू त न कयो अथई, पर एजाज सुठो इंसान आहे। सुठे इंसान सां गॾोगॾु उहो हिकु कामयाब बिज़नेसमैन बि आहे ऐं हिकु अदद सोणी ज़ाल जो हस्बैंड बि आहे। पहिरीं ॻाल्हि त मूंखे वणी, पर मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई। तोखे ॻाल्हि वणे या न वणे, पर इहा हक़ीक़त आहे त उहो हिकु प्यार कंदड़ मुड़ुसु ऐं हिकु गुलनि जहिड़ी छोकिरी जो पीउ बि आहे। दौलत जी हवस ऐं अॻिते वधण जी रेस में मुड़ुस, पीउ ऐं यार जा फ़र्क़ मिटिजी वेंदा आहिनि। माना त तूं पंहिंजे इरादनि ते अटल आहीं? हा बिल्कुलु, मां पंहिंजी प्लैनिंग्स में पोइते कंध भराए ॾिसण जी क़ाइल न आहियां। हा शहनाज, तुंहिंजी इन्हनि ॻाल्हियुनि जो ई त मां आशिक़ आहियां। शायद मूंखे मुंहिंजो आइडियल नाहे मिलियो। का अनोखी त न, पर तव्हां जहिड़ो सुठो इंसान ऐं बिज़नेसमैन मिली वियो त शादी ज़रूरु कबी। तूं नाश्तो न पियो करीं? हा, कयां थो। का परेशानी आहे छा? न परेशानी वरी छा थी? लॻे थो तव्हांजी तबियत सही न आहे। चयो न, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। छा थी वियो आहे एजाज खे?
एॾो चिड़ाक छो थी वियो आहे? शायदि को ऑफिस जो प्रॉब्लम हूंदसि।